हिन वक़्तु आहियां टंडो आदम में ऐं टंडो आदम जी मशहूरु सब्जी खाइण लाइ हिते पहुता आहियूं। अक्सर दोस्त मूंखां पुछंदा आहिनि त यार टंडो आदम जी मशहूरु सब्जी किथे मिलंदी। हिते त खोड़ सारा सब्जी वारा आहिनि त जे तव्हांखे टंडो आदम जी मशहूरु सब्जी खाइणी आहे त तव्हांखे ॿुधायां थो एड्रेस मां। टेस्ट ज़बरदस्त आहे, पाण अचिजो टेस्ट कजो। सो लेट्स स्टार्ट। साईं ये था टंडो आदम जी मशहूरु सब्जी। यही रान साॻी असां तव्हांखे ॾेखारीसीं, यही रान असां खाधी आहे ऐं कंहिं बि क़िस्म जे मसालनि खां पास आहे। माना हीअ पंहिंजी ज़ाती जेका हूंदी आहे छा चइबो आहे नेचुरल फैट्स में भाईजन सभु अंग्रेज़ गॾु वेठो आहे। तो माना इहा त हिनजी पंहिंजी चर्बीअ मां ठहे थी, हिन में के मसाला कोन था मिलनि, हिन करे प्योर आहे, नेचुरल फैट्स मां ठहे थी। नेचुरल फैट्स मां तव्हां अची करे खाई सघो था। एड्रेस तव्हांखे ॿुधाए चौक आहे ही पंहिंजो भाईजान एमेजिना रोड SBL बैंक जे भर में ज़वार जे नाले सां पंहिंजो दुकानु आहे। गूगल ते अगरि सर्च कंदा पंहिंजा नंबर ॾींदव। पुराणा दुकान इंशाल्लाह जे वेही खाईंदो त पोइ ख़बर पवंदी। वेही खाईंदासीं त मज़ो अची वेंदो। हा अच्छा, केतिरी आहे तव्हांजी सेल? असांजी सेल हूंदी आहे 5 बकरा 6 बकरा भाईजान डेली। तो हिन में ॾिसो 3 शयूं पाण खे थियनि थियूं। हिकिड़ी हूंदी आहे अॼी रात रसली, ॿी हूंदी आहे पोइ रात जेका तयारु पियो कयां वाला, टी हूंदी आहे कमर वारी। हिन जा अलॻि अलॻि रेट हूंदा आहिनि। हिन में रेट जो हिसाब रावड़ी 3000 रुपए जी आहे, हिन खां नंढी 2500 जी बि आहे। सही। अॼी रात 2200 2500, कमर वारी जेका आहे 3200 जी बि आहे, 3500 जी बि आहे, 4000 ताईं बि आहे। ज़वार जे नाले सां पंहिंजो दुकानु आहे पुराणो। हिते अचो, वेही खाओ, पोइ ॻाल्हाए वाह सही ज़बरदस्त। ऊपर सब्जी बन रही है और ऊपर बैठने का निज़ाम है। चलते हैं और बैठते हैं ऊपर। मेरे 2 दोस्त मुझे बस साथी वो आगे बैठा है। सो हाँ हलूँ था उन्हें साली मिलूँ। नंबर है पंहिंजो 0300 33 83884 0333 83 814। ओके, सो इन नंबर ते तव्हां राब्तो कंदो तव्हांखे वधीक ज़रूरु जेके ऑर्डर्स वठी सघो था ऐं हिते अची खाई बि सघो था। भाऊ तव्हांखे बाक़ी डिटेल ॿुधाए सघे थो।